कराची में गबोल बिरादरी के 3 नौजवाननि के कत्ल खिलाफ मीरपुर साकरो में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक गबोल बिरादरी के सवें माण्हुनि कराची पुलिस खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुज़ाहिरे के अॻुवान दोस्त मोहम्मद गबोल, अख्तर गबोल ऐं ॿियनि चयो त 3 ॾींहं अॻु कराची के इलाइक़े कोरंगी में शरीफाबाद थाने की पुलिस अब्दुर्रहीम गबोल, अख्तर गबोल ऐं अलीगुल गबोल के ॾुआरी ॼाणाए गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। क़त्ल थींदड़ 3 गबोल बिरादरी जा नौजवान ख़ानगी कंपनी अंदर पोरियो कंदा हुया। उन्हनि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त नौजवाननि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। डिगड़ी में महरमुल हराम के इंतजामन जो जायज़ो वठण लाइ असिस्टेंट कमिश्नर ऑफिस में इजलास कोठायो वियो। इन हवाले से असिस्टेंट कमिश्नर डिगड़ी अख्तर लाशारी की सदारत हेठ इजलास थी गुजरियो। इजलास में DSP डिगड़ी आफ्ताब टालपुर, शिया उलमा काउंसिल तालके डिगड़ी के सदर असलम शाह, इमाम बारगाह बाबुल इल्म के अगवान सैयद बशीर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। असिस्टेंट कमिश्नर मूजिब मुहर्रमुल हराम के ॾींहनि में सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतजाम कया वेंदा। इंतजामन अंदर कंहिं भी किस्म की कोताही बर्दाश्त न कई वेंदी। इन हवाले से शिया उलमा काउंसिल के अगवाननि चयो त लाइट, पानी ऐं सफ़ाई समेत सिक्योरिटी जो ख़ास ख्याल रखियो वञे। कंबर के गोठ सारंग फावड़ वासिन पारां जवाबदारनि की गिरफ्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे के अगवान अख्तर फावड़ मीडिया के ॿुधायो त 5 ॾींहं अॻु बिरादरी के माण्हुनि पुट शिराज फावड़ के कत्ल ऐं 3 ॼणनि के ज़ख़्मी कयो हो। वाक़िए जो केस मक़ामी थाने ते दाख़िल आहे। केस में नामज़द 9 जवाबदारनि मां मुख्य जवाबदार गिरफ्तार न थी सघियो आहे। हुन पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त SHO मक़ामी वॾेरनि खां जवाबदारनि की आज़ादी लाइ रिश्वत वरती आहे। हुन मुतालबो कयो त कत्ल केस में ॼाणायल जवाबदारनि के गिरफ्तार कयो वञे। न्यू सईदाबाद वेझो गोठ ज़ुबैर पीर में शादी न कराइण तां नौजवान पारां आपघात करण की कोशिश। नौजवान के गिणती जोगी हालत में मकामी अस्पताल आंदो वियो। नौजवान के वालिद अब्दुल कादिर मूजिब पुट ज़ुबैर कीरियो शादी न कराइण तां कावड़ की ज़हरीली दवा पी छड़ी आहे। डॉक्टरन पारां हालत खराब थियण ते नौजवान के नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मसू बुरगड़ी लग गुलाम हैदर जोया वट तेज रफ्तार कार जो मोटरसाइकिल से टक्कर थी पियो। टक्कर के नतीजे में मोटरसाइकिल सवार 25 वरियन जो अमजद तुर्क सख्त जख्मी थी पियो। इलाके वासिन पारां जख्मी के सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। सेड़ भरसा गोठ वादा मोरी में गोठाणे मुख्तियार सोलंगी के घर की भित किरण सबब 8 वरियन जो नीगर अनस अली फोत थी वियो, जडे त 7 वरियन की नायला ऐं 6 वरियन की बिस्मा जख्मी थी पयूं। घर बातिन की रड़िन ते गोठाणा पहुंची विया। गोठाणन पारां फोती नीगर ऐं जख्मी नीगरिन के अस्पताल मुंतकिल कयो वियो। नीगर जो लाश घर पहुंचण ते घर में कोराम मची वियो। खानपुर महर मोबाइल मार्केट भरसा इलेक्ट्रॉनिक के दुकान के ओचितो बाहि लगी वही। बिजली के शॉर्ट सर्किट थियण सबब 6 दुकानन समेत गोदाम बाहि जे वर चढ़ी विया। दुकान ऐं गोदामन में पयल लखें रुपयन जो सामान सड़ी राख थी वियो। बाहि लगन सबब एक नौजवान जख्मी थी पियो, जेको जख्मन जा सूर न सहंदे अस्पताल अंदर फोत थी वियो। बाहि के विसाइण लाइ फायर ब्रिगेड अमले वाक़े वारे हंध पहुंची बाहि ते ज़ाब्तो आंदो।